रही अचजे रातड़ी तिन वाढोड़िन वटो, जिनखे सूर शरीर में घट मंझारा घाव, लिकाए लोका पाणे बधन पटियूं। सुर यमन कल्याण, दास्तान पहिरियों, बैत नंबर 13, रसालो शाहवाणी। हाणे अचूं था नवं लफ़्ज़नि ते। रही माना तरसी, टिकी, रही अचिजे, टिकी अचिजे, गुज़ारे अचिजे, मिजाज कुर्सी लाइ, हाल अहवाल मालूम करण लाइ। रातड़ी हिकु राति, का राति या का हिकु राति। वाढोड़ियुनि वढियलनि, ज़ख़्मियुनि, घायलनि, फटियल आशिकनि, मोहबत जे घायलनि। वटां माना खां या भरिसां। शरीर माना बदन, जिस्म, जुसो, काया, घट माना नड़ी, अंदर दिल, हृदय। मंझारा माना में, अंदर, मंझ, घाव माना फट या ज़ख़म। घट मंझारा माना नड़ी अंदर, यानी अंदर में, दिल में घट मंझारा घाव, उन अंदर में ज़ख़म। लिकाए माना गुझो रखे, गुझगो में, लिक छिप में। लोका माना लोक खां। पटियूं लुपरियूं बदन। हाँ, पटियूं माना कपिड़े जूं लीड़ूं, दवा वारियूं लुपरियूं। पटियूं बदन माना फटनि खे चेठियुनि, लुपरियूं बदन, इलाज कनि, दवा कनि। हाणे अचूं था सटवार सम्झाणी ते। रही अचिजे रातड़ी तिन वाढोड़ियुनि वटा, उन्हनि घायलनि, फटियलनि वटि हिकु राति घारे अचिजे, तरसी अचिजे, ख़ैरियत मालूम करण लाइ, तबियत पुछण लाइ। जिनखे सूर शरीर में घट मंझारा घाव, जिनजे जिस्म में, जिनजे अंदर में दिल पर जो दर्द है, यानी उनजी दिल ज़ख़्मी है, घायल है। लिकाए लोका पाणे बधन पटियूं, हू लोक खां लिकी, आम माण्हुनि खां छिपी पंहिंजूं मरहम पटियूं पाण पिया कनि। हक़ लतीफ़, सच लतीफ़।